भगवान ॻाल्हाइनि त मौजूदु आहे। वेलकम अनिल। इंतज़ामिया तरफ़ां कहिड़ी ख़ातिरी कराई पई वञे तव्हांखे? साईं, राति असांजो जेको वाक़ियो थियो आहे तक़रीबन 9:30 जो टाइम हुयो जी। त असांजो हिकिड़ो छोकिरो जंहिंखे असां शहीद जो लक़ब ॾींदासीं त हाज़ुर स्वरूप साईं साधराम साहब जी पिडाल में मौजूदु हुआ। एडपी साहब जा कादी नशीन जी जे बावजूद भी असांजे छोकिरे गोली हणी मारियो वियो आहे। अच्छा अच्छा अनिल, हिन वक़्तु तव्हांजो एहतिजाज जारी आहे त पोइ तव्हां सां ॻाल्हियूं करणु केरु पहुतो आहे इंतिज़ाम मां? बिल्कुलु सही आहे। असां हिन टाइम असांजूं ॻाल्हियूं कामयाबु थी वियूं आहिनि। अच्छा हा, पंहिंजो SSP साहब DIG साहब राब्ते में आहे। कुझु माण्हू हिननि गिरफ़्तार कया बि आहिनि। अच्छा हिकिड़ो उन्हनि जो चवणु आहे त को नॉमिनेट माण्हू आहे जेको असांखे घुर्बल आहे, उहो हिन टाइम घर छॾे करे काॾे निकिरी वियो आहे। अच्छा त बहरहाल उनजी कोशिशि करनि था। बहरहाल हाणे असां तक़रीबन इहो सम्झो अधु कलाक करे एहतिजाज जेको आहे ख़तमु करे ईंदासीं, पोइ असां पंहिंजो रस्मूं अदा कंदासीं। अच्छा अच्छा ही सतन लाल जी तव्हां बि वीडियो ॾिठी हूंदी, जॾहिं उन मथां हमिलो थिए थो त उन इहो बयानु बि ॾिनो। उन टाइम तव्हांखे उन का शिकायत कई ऐं तव्हां उन जे हवाले सां कंहिंसां इंतिज़ामिया सां ॻाल्हायो हो? अॼु हीउ वाक़ियो क़तल जो पेश थियो, इहो न पेश थी सघे हा अगरि उन जो मामिलो हल थी वञे हा या उन सां इंसाफ़ थिए हा त? साईं, इहा अहिड़ी ॻाल्हि हुई कोन न। जेकी ॻाल्हि चई वञे थी भई उनजी का ज़ाती दुश्मनी आहे या ज़मीनी तकरार आहे, या इहा ॻाल्हि त असांखे न ख़बर आहे, न को असांखे मञण में बि अचे थी। अच्छा हा अच्छा अनिल, भला तव्हां खां सम्झणु चाहींदासीं त जेकी ॾहरकी घोटकी या ॿियनि इलाइक़नि में हिंदू बिरादरीअ जी ज़मीन ऐं मिल्कियतुनि ते ॿिया बेड़ा इशूज़ आहिनि, उते मौजूदु आहिनि? जाम इशूज़ आहिनि। माना असां एतिरो वेतन आहे हिते न। अच्छा जो असां का प्रॉपर्टी ख़रीद बि कयूं था न, जेकॾहिं का प्रॉपर्टी ख़ाली पई आहे पंहिंजे प्रोजेक्ट जे लाइ या कहीं इंडस्ट्री जे लाइ वठूं था, त पहिरियों त कुझु कोन हूंदो। जॾहिं असां मालिक थियूं था या को खातो वठूं था, पोइ असांखे ब्लैकमेल कयो वञे। अच्छा, पोइ उन में उतां जा चूंडियल नुमाइंदा, मिसाल तव्हां वटि मिनिस्टर बि आहे, MPs MNAs बि आहिनि, उन्हनि जो छा किरदारु हूंदो आहे? हेतिरो जो तव्हां ॿुधायो था त इन क़िस्म जा तमामु घणा वाक़िया आहिनि, हिंदू बिरादरीअ जी मिल्कियतुनि ते ज़मीनुनि ते कब्ज़ा थियनि था, त तव्हां शिकायतूं कंदा रहो था, डिप्टी कमिश्नर आहे, SSP आहे, उन्हनि जो कहिड़ो जवाबु हूंदो आहे? साईं, हाणे उहे असांजी सपोर्ट करनि था, पर जेके असांजा लोकल माण्हू आहिनि, जेके ज़िमेदार तबिके जा माण्हू आहिनि, त उहे बि माना जेके असांजा मिनिस्टर आहिनि, MP MNA आहिनि, उहे बि त वोट वठनि था न। साईं, वोट वठनि था त माना उहे असांखे माना ऑबलाइज करनि था, लेकिन उन्हनि खे बि माना घणी प्रेशराइज़ नथा करनि जो भई असां पंहिंजो हक़ वठी सघूं। अच्छा अनिल, हिन तव्हां मुखिया आहियो, अॻुवाण आहियो उतां जा, त ॿिया जेके बि अहिड़ा वाक़िया आहिनि त छा इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं तव्हांजूं थींदियूं ऐं सिंध हुकूमत सां, त इहे सभु मामला तव्हां उन्हनि जे आॾो रखंदव त जीअं ॿिए कंहिंजी त ज़िंदगी बची वञे? बिल्कुलु सही। हाणे असां पंहिंजी टीम जोड़ी आहे। अच्छा, ज़ाहिर आहे इहे जेके असांजा इशूज़ हलनि पिया, जेके चंद ॻाल्हियूं आहिनि, ज़ाहिर आहे उन ते असां इंतिज़ामिया सां ज़रूरु हाणे राब्तो कंदासीं। अच्छा, साईं साधराम उते मौजूदु हो जंहिं वक़्तु हमिलो थिए थो? हा साईं, साईं साधराम साहब मौजूदु हुआ। अच्छा, पोइ साईं साधराम एॾी वॾी शख़्सियत आहे, का सिक्योरिटी कोन हुई उनखे मिलियल? साईं, अहिड़ो को प्रोग्राम हुयो कोन सिक्योरिटी वारो जो इफ़्ताह करणु आया साईं वारा, को प्रोजेक्ट लॻे पियो हुते। अच्छा, इफ़्ताह करण जे लाइ हुते आया त पोइ ज़ाहिर आहे त असांखे सिक्योरिटी जी हुते ज़रूरत कोन हुई। हुते असां 250 400 माण्हू हुयो। अच्छा अच्छा, उते का अहिड़े CCTV कैमरा वग़ैरह अहिड़ो कुझु बि न आहे हुते? न, CC कैमरो इलाइक़ा माना ईअं सम्झो त सिटी को। अच्छा, ठीकु आहे अनिल, महिरबानी तव्हांजी, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु ॾिनो।